सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं छो पियूं कयूं वञनि, हुननि खां केसि ताईं डिॼंदा रहंदासीं। सुप्रीम कोर्ट में हिक केस जी ॿुधणी दौरान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना त दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं छो पियूं कयूं वञनि। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा पेशावर पुलिस लाइन्स जी मस्जिद में आपघाती धमाके जो ज़िक्र कंदे चयो त दहशतगर्दनि खां केसि ताईं डिॼंदासीं। कॾहिं चयो वञे थो त दहशतगर्दनि खे ही ॾियो ऐं कॾहिं चयो वञे थो त दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं कयो। हुन चयो त दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं छो पियूं कयूं वञनि। अॼु दहशतगर्द 2 माण्हू मारींदा, सुभाणे 5 माण्हुनि खे मारे छॾींदा। ख़बर नाहे त असां कहिड़े मुआशिरे में रहूं पिया। डिघी ॾाढ़ी रखण सां माण्हू मुसलमान या इंसान नथो बणिजी वञे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सवाल कयो त रियासत किथे आहे। हिक जज खे मारियो वियो पर कंहिंखे परवाह ई नाहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा पंहिंजो नालो खणण खां सवाइ रिमार्क्स में चयो त हिक जज दहशतगर्दी जे वाक़े ते रिपोर्ट ॾिनी ऐं उन रिपोर्ट खे रदीअ जी टोकरीअ में उछलायो वियो। वाज़े रहे त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा 2016 में कोयटा में दहशतगर्दी बाबति अदालती कमीशन जे सरबराह तौरु पंहिंजी रिपोर्ट पेश कई हुई।